अस्सलाम वालेकुम दोस्तों। नाले वारी गुलूकारा निघत नाज़ ख़िलाफ़ पोस्टूं हलाईंदड़ आख़िर केरु आहे ऐं कहिड़नि मक़सदनि लाइ निघत नाज़ खे बदनाम करण जे पोयां आहे। सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंधी ख़ूबसूरत ऐं पुराणे वक़्त जी ॻाइणी निघत नाज़ ख़िलाफ़ कुझु साल अॻु बि उन खे बदनाम करण जी कोशिशि कई वई हुई, पर उहा बि कोशिशि नाकाम थी हुई। हींअर बि निघत नाज़ जा कुझु गीत सुपर हिट हलिया आहिनि ऐं हिकु दफ़ो ॿीहर मुख़ालिफ़ ऐं निघत नाज़ जे दुश्मननि खे तकलीफ़ थी आहे मतां किथे हू असां खां निकिरी वञे ऐं असांजा रिकॉर्ड टोड़े छॾे। इन करे निघत नाज़ ख़िलाफ़ु ग़लति ख़बरूं ऐं पोस्टूं हलाए रहिया आहिनि। सोशल मीडिया ज़रियनि मूजिबि त निघत नाज़ ख़िलाफ़ु इन तरह जूं हरकतूं मुमताज़ मौलाई करे सघे थो, छो त कुझु साल अॻु बि निघत नाज़ खे बदनाम करण जे पोयां मुमताज़ मौलाई जो ई हथु हुयो ऐं हींअर बि हू मुमताज़ मौलाई थी सघे थो निघत नाज़ खे बदनाम करण जे पोयां आहे ऐं उनखे ख़ौफ़ आहे त किथे हू मुंहिंजा रिकॉर्ड टोड़े ऐं अॻिते न निकिरी वञे।